वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं त नवां PMU में 16 वरनि जी नींगरी फौत थी वई आहे। डॉक्टरनि पारां कोरोना जो हेल्थ खाते जी टीम पहुची वई आहे। फीस तहत लाश खणाए वञण लाइ वारसन इंतजामिया खिलाफ एहतजाज कयो आहे। नींगरी जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुयो, इहो चवणु आहे नींगरी जे वारसन जो। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन हवाले से राब्तो कयो नवाबशहर में आवाज़ टीवी जी रिपोर्टर AK नायरी सां, जीअं के इन हवाले से अपडेट कजो। जीअं के इन हवाले से अपडेट कजो त नवाबशाह में PMU में 16 वरनि जी नींगरी फौत थी वई आहे। जी बिल्कुल, PMU अस्पताल जे मेडिकल वार्ड 3 में दाख़िल 16 साला नवीदा राजर फौत थी वई, जंहिंखां पोइ वार्ड जे पारां कोरोना जे शक ते हेल्थ डिपार्टमेंट जी टीम घुराए SOP तहत लाश खणाए वञण जो चयो। जंहिंखां पोइ वारसन एहतजाज कंदे चयो असांजी न्याणी जी तबियत जेको आहे फिट सही जेके दौरा पवण सबबि असां खणी आयासीं शाम जो 4 बजे, जंहिंखां पोइ तक़रीबन हिन फौत थियण खां अधु कलाक अॻु हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां टीम जेको आहे कोरोना जी जेके टेस्ट जा जुज़ा वरिता, उन खां पोइ जेको आहे असांजी न्याणी फौत थी वई आहे। हाणे डॉक्टर चवनि था त कोरोना जे पेशेंट आहे, इन SOP तहत अमल कयो। उन्हनि चयो त अगरि असां कोरोना ऐं SOP तहत असांजे अगरि लाश खणाए था वञूं त पूरो ॻोठ सील थींदो। उन ख़ौफ़ खां हुननि जेको आहे डॉक्टरनि जे अमल खे जेको 3 कलाक लॻातार उन्हनि खे उते मुस्तक़िल विहारियो वियो ऐं उन्हनि खे चयो त इहो जेसि ताईं हेल्थ डिपार्टमेंट ऐं जेको आहे पुलिस इंतज़ामिया न ईंदी हेसि ताईं तव्हांखे लाश न ॾिनो वेंदो। जंहिंखां पोइ वारसन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उनखे न्याणीअ जो चाचो साईंदास राजपर मीडिया आहिनि चयो असांजो ॻोठ जेको आहे शाहपुर चाकर भरिसां जेको आहे बरूण शहर आहे, उन में असांजो ॻोठ आहे मीर गुलाम शाह, उतां जा रहवासी तक़रीबन 7 खां 8 साल अॻु खां वठी जेको ही पेशेंट जेको आहे ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण करे हिन इलाज हलंदा रहा ऐं अहिड़ी कंहिं बि क़िस्म जे न को बीमारी आहे न को छा, ही सिर्फ़ु डॉक्टर जेकॾहिं खाना पूरी करे रहिया आहिनि। जॾहिं त डॉक्टरनि सां राब्तो कयो त डॉक्टरनि चयो त असांखे शक आहे जंहिंजे करे असां एहतियातन तौरु जेको SOP ते अमल दरामद करण लाइ छा कजे असां हिकु आई में जेको आहे ओवरऑल सभु हिन में मुतासिर न थियनि। इन हवाले सां असां हिननि जे वालिदैन खे इहो चयो महिरबानी करे तव्हां पंहिंजे न्याणी खे जेको आहे SOP तहत जेको आहे खणाए वञो त ईअं मुतासिर ॿिया न थी सघनि। इन हवाले सां जॾहिं इंतज़ामिया उन्हनि खे मुतमिन करण लाइ कोशिशि कई पर कंहिं बि क़िस्म जो जेको आहे उन्हनि रिस्पॉन्स न ॾिनो ऐं जॾहिं पुलिस पहुती, पुलिस जे अचण खां पोइ जेको आहे उन ते वरी वारसन पिणु एहतजाज कयो त हीउ सिर्फ़ु असांजे जेको आहे ग़रीबनि लाइ रुॻो आहे SOP, अमीर को मरे थो त उन लाइ केरु बि SOP ते अमल दरामद नथो करे। इन हवाले सां उन्हनि आला इदारनि खां मुतालबो कयो त जेको बि पेशेंट अगरि अचे थो त उनजी बिल्कुलु जेको आहे टेस्ट कराई वञे, कोरोना जी पोइ दाख़िल कयो वञे, छा करे ख़ासि तौर ते जेको आहे असांखे रुॻो सिर्फ़ु तंग करण लाइ कयो पियो वञे। जी जी, AK नायरी, वॾी महिरबानी करण लाइ।